You are watching 11 AM Bulletin. लाहौर हाई कोर्ट के फैसले खिलाफ अपील सुप्रीम कोर्ट में वापस वठी छड़ी। सुप्रीम कोर्ट चयो आहे त शहबाज शरीफ के जहिड़े नमूने रिलीफ ॾिनो वियो उहो कंहिं लाइ मिसाल नथो बणिजी सघे। हुकूमत के एहतिसाब अदालतुनि में ख़ाली जायुनि ते फौरी भर्तियूं करण जो हुकुम। पीपल्स पार्टी मौजूदा सियासी सूरत हाल में इस्लामाबाद में देरो जमाइण जो फैसलो करे वरितो। अॻूणो सदर आसिफ ज़रदारी इस्लामाबाद पहुची वियो। आसिफ ज़रदारी तरफ़ां अॼु इस्लामाबाद में पार्टी अॻवाननि जे इजलास दौरान सलाह मशवरनि जा इम्कान। ज़रियनि जो चवणु आहे त इजलास में ईंदड़ बजट जे हवाले सां हिकमत अमली ते बि गौर कयो वेंदो। आसिफ ज़रदारी सां गॾु आसिफा भुट्टो ज़रदारी बि इस्लामाबाद पहुतल। बिलावल भुट्टो ज़रदारी अॻु ई वफ़ाक़ी राजधानी में मौजूदु। इस्लामाबाद हाई कोर्ट हुकूमत के 8 जून ताईं हैक चेयरमैन मुक़रर करण खां रोके छॾियो। हैक चेयरमैन के हटाइण ऐं तरमीमी ऑर्डिनेंस ख़िलाफ़ दरख़्वास्त ते काबीना डिवीज़न वफ़ाक़ी तालीम ऐं कानून खाते जे सेक्रेटरीज़ खे नोटिस जारी। ॿुधणीअ दौरान दरख़्वास्त गुज़ार जे वकील दलील ॾींदे चयो त ॾिठो वञे त तरमीमी ऑर्डिनेंस सां रुॻो अॻूणो हैक चेयरमैन तारिक बिनोरी मुतासिर थियो आहे। इहो कीअं थी सघे थो त रुॻो कंहिं ख़ासि माण्हू लाइ ऑर्डिनेंस जारी कयो वञे। मौजूदा हुकूमत ऑर्डिनेंस सां इदारनि जी ख़ुदमुख़्तियारी ख़त्म करे रही आहे। अदालत हायर एजुकेशन कमीशन जे अॻूणे चेयरमैन तारिक बिनोरी खे बि नोटिस जारी करे छॾिया। सिंध हाई कोर्ट कुतनि खे वैक्सीनेट करण वारी मुहिम बाबति अॻभराई रिपोर्ट तलब करे वरिती। रोलू कुतनि जे आज़ार ऐं वैक्सीन जी अदम फ़राहमी वारे मामले ते ॿुधणीअ दौरान एडिशनल सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट पेश। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त सिंध में 8 सालनि खां पोइ कुतनि खे वैक्सीनेट करण बाबति कानून साज़ी थी। इंतिहाई ॾुखियाईअ सां इहो कानून ठहियो आहे। कुता पकिड़े रहिया आहियो या वैक्सीनेशन कई पई वञे। एडिशनल सेक्रेटरी अदालत खे आगाही ॾींदे चयो त कुतनि खे वैक्सीनेट कयो पियो वञे। कानून साज़ीअ बाबति 2 हफ़्तनि में नोटिफिकेशन जारी कयो वेंदो। मुल्क में कोरोना विघे 24 कलाकनि दौरान वधीक 80 माण्हू फौत। हयातियूं विञाईंदड़नि जो अंगु 20,930 थी वियो। वायरस जा 1,843 नवां केसिस रिपोर्ट। मुतासिरनि जो मजमूई अंगु 9,24,667 थी वियो। कोरोना जा 8,48,685 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब। चूनको वेझो नौजवान घरां सॾे कुहाड़ियूं हणी क़तल। ॻोठ जखरियो में हुज़ूर बख़्श वलद पखरियो भंभरो मारिजी वियो। वारिसनि जो चवणु आहे त मरी बिरादरी जे माण्हुनि नौजवान खे घरां सॾे क़तल कयो आहे। पुलिस जो चवणु हो त पोस्टमार्टम लाइ वारिसनि सां राब्ते में आहिनि। जवाबदारनि जा नाला नथा ॿुधाए सघूं। दादू अस्पताल में वियम दौरान औरत फौत। वारिसनि जो एहतजाज, लाश खणण खां इनकार। वियम दौरान कलसूम ज़ाल अली बख़्श मलाह फौत थी वई। सिविल सर्जन वारिसनि वटि पहुतो। औरत जे मुड़ुस अली बख़्श मलाह जो चवणु आहे त ज़ाल खे 11 वॻे अस्पताल खणी आयुसि। लेडी डॉक्टर निंड पियल हुजण करे इलाज न थियो। सिविल सर्जन बाक़ाइदी जांच लाइ डॉक्टर सिकंदर जमाली जी सरबराही में 4 रुकनी कमेटी जोड़े छॾी। जांच टीम 3 ॾींहंनि अंदरि औरत जे मौत जे कारण बाबति रिपोर्ट पेश कंदी। ऐं मदे जे वेझो मक़तूल ॻोठाणे जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ धरणो। अली गुल जेहो जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ सख लाड़कानो रोड ते धरणो। मक़तूल जे वारिसनि जो चवणु आहे त पुलिस जवाबदार गिरफ़्तार नथी करे। खेनि हथियार बि वापसि कया विया आहिनि। जवाबदारनि केस तां हथ खणाइण लाइ घरनि खे बाहियूं ॾिनियूं। खेनि गिरफ़्तार कयो वञे।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भलीकार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइंस हमारी थियूं बुलेटिन सां गॾु।